नाज़रीन, नवाबशाह में सिंध मेमण इत्तेहाद कन्वेंशन थियो, जंहिंमें मेहमान ख़ास अगूणे MPA अली हसन ज़रदारी शिरकत कई, जंहिं शानदार नमूने आजियां कई वई। सिंध मेमण इत्तेहाद कन्वेंशन ज़िले शहीद बेनज़ीराबाद में समूरी सिंध जा अगवान भी शरीक थिया। कन्वेंशन में शरीक मेहमान ख़ास अगूणे MPA अली हसन ज़रदारी ऐं ॿियनि मेमण बिरादरी जे मौज़िज़नि पंहिंजा वीचार धरती TV जे रिपोर्टर इमदाद कीरीअ सां कुछ हिन रीत वंडिया आहिनि। अचो त ॾिसूं। नाज़रीन, मौजूद आहियूं मेमण इत्तेहाद कन्वेंशन जो सिंध जो कन्वेंशन आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ सिंध जे इलाइक़नि मां महिमान आयल आहिनि ऐं हिते जेको कन्वेंशन थियल आहे मेमण सिंध इत्तेहाद जो, उनजो जेको चीफ गेस्ट आहे अॻूणो MPA हाजी अली हसन ज़रदारी पहुची चुको आहे। अचो त हितां जे महिमाननि ऐं MPA हाजी अली हसन खां वीचार वठो त जेको कन्वेंशन जे हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। मां चाचे खे ॿुधायो आहे त पहिरियों जेको भटियारी मेमण इत्तेहाद जो बुनियादु विधो वियो, अब्दुल रज़ाक ऐं हाजी निसार मेमण साहब ऐं मेमण इत्तेहाद, उन में मां महिमान हुउसि। मुंहिंजी हिननि सां पुरानी भाईबंदी आहे, मेमणनि सां दोस्ती आहे ऐं मूंखे मज़ो आयो। पंहिंजे दोस्तनि जे औलाद सां मिलियो आहियां ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा भाइरनि ऐं मूंखे इज़त ॾिनी अथनि ऐं हीअ बि इज़त ॾियणनि। मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां हाजी अली हसन ज़रदारी साहब जो ऐं सभिनी दोस्तनि जो, जंहिं एतिरी पुरवकार तक़रीब अरेंज कई। शौकत मेमण साहब, हीअ असांजो बिरादरी जो कन्वेंशन सिंध जे हर डिस्ट्रिक्ट में असां वञी रहिया आहियूं ऐं हर डिस्ट्रिक्ट में असां कन्वेंशन करे इंशाअल्लाह ताला 2-3 महीननि जे अंदरि इलेक्शन कराईंदासीं। त जेके असांजे हाजी अब्दुल रज़ाक जी वफ़ात खां पोइ हिकिड़ो खला अची वियो, उनखे पुर करे सघिजे। ही जेका मेमण बिरादरी आहे इहा माशाअल्लाह में वॾो टैलेंट आहे। मेमण में ख़ुशी थी आहे, असांजे कदम भरे कई आहे, असांजी माण्हू इज़त बख़्शी अथनि ऐं असां सभिनी मेमण बिरादरी सभिनी जा मुतमन जा सॼा दिनदार सभिनी जा थोराइता आहियूं। कैमरामैन वरीद कोट सां गॾु इम्तियाज़ कीरो।